सिंध के हलाइण लाइ 58 माण्हू था खपनि, आबादी 4.5 करोड़ आहे, पर माण्हू 58 था खपनि। 29 ज़िला आहिनि, हिकिड़ो DC, हिकिड़ो SP ईमानदार जेकॾहिं सिंध में हुजे त सिंध जो कोई स्कूल बंदि थींदो? मूंखे ॿुधायो। असां 58 CSS ईमानदार CSS ऑफिसर नथा ॾेई सघूं सिंध खे, जेके पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कनि, जेके इंक्रोचमेंट ख़तम कराइनि, जेके बंदि स्कूल खोले, जेके एजुकेशन खे बेहतर करे सघनि। असां वटि हिकिड़ो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अहिड़ो ईमानदार कोन्हे जेको बीहे, जेको स्कूलनि खे विज़िट करे, पढ़ाई थिए पई कोन पई थिए। छा तव्हां हल्फिया चवंदव त तव्हांजा उस्ताद वीज़ा ते कोन्हनि? छा इहा हल्फिया न चवंदव त हितां जे ब्यूरोक्रेट जो ऑफिसर पंहिंजे ब्यूरोक्रेट ऑफिसर जेको आहे उहो पंहिंजो ॿार सिंध में पढ़ाइण में पसंदि करे या लाहौर में CSS जे लाइ? मगर जेके करता धरता आहिनि उहे पंहिंजे बचनि खे करता धरता पढ़िया लिखिया वॾा ऑफिसर हू पंहिंजे बचनि खे लाहौर इस्लामाबाद था पढ़ाइण लाइ मोकिलिनि। इन जो मतिलबु आहे त असां वटि क्वालिटी ऑफ एजुकेशन ठीकु न आहे। ही एॾो वॾो एतिराफ़ आहे।